अस्सलाम वालेकुम। अॼु मां मैसेज चांडे लाइ खणी आई आहियां ऐं तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त चांडियो हिकिड़ो ॾाढो हसास तबे जो माण्हू आहे ऐं ॾाढो बहितरीन इंसान आहे। ग़रीब आहे बट अल्लाह पाक हुनखे बेहद इज़त ॾिनी आहे ऐं मुंहिंजूं दुआऊं आहिनि अल्लाह पाक हुनखे अञा कामयाबी ॾे, अञा अॻिते वधे ऐं अल्लाह पाक हुनजा नसीब अञा वधीक सुठा करे। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजूं विशेस चांडे सां गॾु आहिनि। पर हिकु ॻाल्हि मां चवणु चाहींदसि त कोई कहिड़ा कमेंट्स कंदो आहे, कोई कहिड़ी ॻाल्हियूं कंदो आहे। इवन काफ़ी मीडिया जूं छोकिरियूं चाहींदियूं आहिनि त उहे हुनजी चांडे सां गॾु वीडियो अचे। माशाअल्लाह हुनखे अल्लाह पाक इज़त बि तमामु घणी ॾिनी आहे ऐं जेतिरो तव्हां सभु हुनखे सपोर्ट कंदा हो ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे त जेतिरी मोहबत तव्हां ॾींदा हो हुनखे इलाही सुठी लॻंदी आहे। ऐं उहो हिकु रेस्पेक्टेबल माण्हू आहे ऐं हर इंसानु रेस्पेक्टेबल हूंदो आहे, पर उहो ग़रीब हिकिड़ो छोकिरो जंहिंखे अल्लाह पाक हुनजी एतिरी व्यूवरशिप तव्हां सभिनीनि वटि ठाही आहे, इज़त ठाही आहे, लखनि हज़ारनि जी तादाद में हुनजी व्यूवरशिप आहे। माशाअल्लाह सां मां बेहद इज़त कंदी आहियां हुनजी। ऐं अॼु मां हुनजे लाइ इहो मैसेज खणी आई आहियां त मां हुन सां हिकिड़ो प्रॉमिस कयो हुयो, उहो इहो त हुनखे इहो प्रॉमिस कयो हुयो त मां हुनखे लंच या डिनर ज़रूरु कराईंदसि ऐं इंशाअल्लाह जल्दी मां हुनखे इनवाइट कंदसि ऐं हुनखे मां डिनर या लंच ज़रूरु कराईंदसि। चांडिया तूं परेशान न थी, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा उहो हिकिड़ो सुठो इंसानु आहे, हुनजे लाइ सुठियूं विशेस मां करे सघां थी। पर जेके अलॻि टाइप जा कमेंट्स हूंदा आहिनि उहे ॾाढा अजीब लॻंदा आहिनि। पर रेस्पेक्ट हर इंसान जो हक़ आहे ऐं रेस्पेक्ट ॾियणु घुरिजे। ऐं हिकिड़ो प्यारो इंसानु आहे, ग़रीब आहे ऐं उनजे लाइ मां तारीफ़ कंदमि त जेतिरी बि कयां उहो घटि आहे। छो जो जॾहिं मां चुप हूंदो आहे ऐं चुप करे वेठो हूंदो आहे या सिर्फ़ु ॾिसंदो, जी मैडम, हा मैडम, ओके मैडम, बसि हुनजा इहे जवाब हूंदा आहिनि। ऐं इमरान या ज़फ़र भाई या मां असां हुनखे ॾाढो छेड़ींदा आहियूं, ॾाढो तंग कंदा आहियूं, बट हुन कॾहिं बि असांखे कोई अहिड़ो जवाबु न ॾिनो असांखे। बट मां उनजे लाइ इहा शइ चवंदसि त अल्लाह पाक तोखे अञा वधीक कामयाबी ॾे, अल्लाह पाक तोखे अञा वधीक शोहरत ॾे, इज़त ॾे, मान ॾे ऐं मुंहिंजूं तमामु घणियूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। ऐं हिन टाइम मां वेठी हुयसि त अचानक सां मां हिकु वीडियो ॾिठो ऐं मां जॾहिं इज़त ॾींदो आहे न त उहो नंढड़ी शइ मां बि ॾींदो आहे। त कॾहिं बि कंहिंखे डिग्रेड न कयो, कॾहिं बि कंहिंखे तव्हां ईअं आम इंसान सम्झी इग्नोर न कयो। उहो आम इंसान कुझु बि थी सघे थो पियो। ऐं हर छोकिरी जी हाणे इहा ई विश आहे त असां चांडे सां गॾु वीडियो ठाहियूं। ऐं काफ़ी छोकिरियूं इमरान खे फ़ोन करे चवंदियूं आहिनि त इमरान असांजी वीडियो ठाहे ताकी असां मशहूरु थियूं। ऐं मूं वटि एतिरो टाइम न हूंदो आहे, कॾहिं कॾहिं मां बिल्कुलु बि न वञी सघंदी आहियां ऑफिस, जॾहिं मुंहिंजो शो हूंदो आहे तॾहिं वञिणो पवंदो आहे। पर मां जॾहिं बि वेंदी आहियां ऐं चांडियो अची वेठो हूंदा आहे या कॾहिं कॾहिं असां मस्ती जे मूड में हूंदा आहियूं तॾहिं असां वीडियो ठाहे छॾींदा आहियूं। बट फीलिंग्स असांजी उहे आहिनि हिकु इज़तदार, मतिलबु इज़त वारियूं। ऐं मूंखां जेतिरो थी सघंदो मां हुनजी हेल्प कंदसि ऐं जेतिरा बेड़ा ॿाहिरि आहिनि सभिनी तव्हां हेल्प कंदा कयो। बट चांडियो त असां सभिनी जो फेवरेट आहे ऐं चांडियो ॾाढो सुठो इंसानु आहे। चांडियो तूं ठीकु आहे न, ॾाढो बहितरीन इंसानु आहे, ॾाढो मासूम तबियत जो आहीं। ऐं जेके मासूम इंसान हूंदा आहिनि उन्हनि जी दिलि साफ़ हूंदी आहे ऐं उन्हनि जे दिलि में ख़ुदा रहंदो आहे। हर इंसान जे दिलि में वैसे त ख़ुदा रहंदो आहे, पर जेके इंसान दिलि जा साफ़ हूंदा आहिनि उहे मुंहं ते बि ओड़ा ई हूंदा आहिनि। त कॾहिं बि कंहिं साफ़ दिलि इंसान जी दिलि न आज़ारी न कयो, दिलि न ॾुखाईंदा कयो। मां बि कोशिशि कंदी आहियां दिलि, पर चांडियो ॾाढो सादो माण्हू आहे, ॾाढो बहितरीन इंसानु आहे। सो चांडियो कीप रॉक ऐं हमेशा हमेशा ख़ुशि रहो ऐं जल्दी जल्दी मिलूं था ऐं असां डिनर या लंच हा ज़रूरु कंदासीं गॾु, ठीकु आहे। मां पाण तोखे पिक करणु ईंदसि। सो तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं तव्हां बि पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं चांडे खे सपोर्ट कंदा रहो हमेशा। थैंक यू।